अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे, कीअं तबियत, ख़ुशि आहियो। उम्मीद आहे त तव्हां सभु ठीकु हूंदा। अॼु वरी हिकिड़ी नई वीडियो सां गॾु अव्हांजे ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। अॼु असांजा 3IC जा बोर्ड आहिनि 4 ऐं 128 GB eMMC ऐं अव्हांखे ॿुधाईंदासीं त कंपनी कहिड़ी IC जा आहिनि ऐं कोड कीअं मालूम करे सघो था। हिकु हिकु बोर्ड करे अव्हांखे ॿुधाईंदुमि। 4 बोर्ड आहिनि 128 GB eMMC जा। ए बोर्ड आहे सेक IC आहे ऐं 3 ICनि सां गॾु आहे। KLM DG अव्हांखे कल्ह की वीडियो में ॿुधायो त जेको बि बोर्ड KL सां शुरू थिए IC सां KL उहो eMMC प्रॉपर आहे ऐं अॼु KL कल्ह CG हो, अॼु KLM DG। KLM 3 अखर छॾे KLM खे छॾे DG अचे त उहो 128 GB eMMC प्रॉपर आहे 3IC। ऐं हे बोर्ड आहे HP कंपनीअ जी IC आहे ऐं कल्ह की वीडियो में अव्हांखे ॿुधायो HP IC जे बारे में, उहा तव्हां वीडियो ॾिसी सघो था ऐं उहो 64 GB जी eMMC HP IC हुई ऐं हीअ 128 GB eMMC। ऐं हिन में अव्हांखे ख़बर कीअं पवंदी उहो अव्हांखे ॿुधायां थो। हे जेके अॻियां अखर आहिनि HG eMC 128 HG eMC 128 तव्हांखे बि नज़र ईंदो हूंदो। इन जी सुञाणप ईअं करे सघो था 128 GB eMMC। ऐं कल्ह बि 22 IC जे बारे में अव्हांखे ॿुधायो 64 GB eMMC 3IC जे बारे में, उहा बि तव्हां वीडियो ॾिसी सघो था। ऐं हीअ बि 22 IC जी कंपनी आहे ऐं हिन जी मालूमात अव्हां कीअं करे सघो था, उहो हीअं करे सघो था जो BWCT 4K J2 1X 128 GB, साॼे पासे 128 G ऐं ही 3IC में बोर्ड आहे eMMC 128 GB जो आहे। ऐं आख़िरी बोर्ड आहे असांजो कंपनी आहे IC जी 4C कंपनी आहे ऐं कल्ह की वीडियो में बि 64 GB 4C जो बोर्ड हुयो अव्हांखे ॿुधायो ऐं हिन जी कोड जी मालूमात अव्हां कीअं करे सघो था। FEUDNN 128 G तव्हां ॾिसी सघो था। 4C कंपनीअ जी IC आहे 128 G लिखियलु आहे eMMC प्रॉपर 128 G। उम्मीद आहे त तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। अगरि अव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई आहे त महिरबानी करे असांजे चैनल मुश्ताक मोबाइल स्क्रैप खे सब्सक्राइब कंदा।